टंडेलयार में सख्त पुलिस रेंजर्स के पेरे हेठ योम आशूरा जा जुलूस बरामद थिया। अंजुमन सफ़ीना हैदरी खां न्याज़ हुसैन हैदरी ऐं दरगाह मोजदया खां न्याज़ हुसैन शाह जी अॻवानी में बरामद थींदड़ मरकज़ी जुलूस में ज़ुलझना, ताज़िया, झूला, सेजूं ऐं अलम पाक शामिल हुआ। जुलूस में शामिल अज़ादारनि पारां सीनादनी ऐं नुआख़वानी कई वई, जॾहिं त अज़ादारनि जो चवणु हो त हुसैनियत हर दौर में ज़िंदा रहणी आहे। सेक्युरिटी इंतज़ामिया जो DC रशीद अहमद अरदारी, SP शाहजहान पठान ऐं CMO मुनवर ज़रीफ़ पारां जाइज़ो वरितो वियो। असां सभिनी जुलूसनि खे मॉनिटर कयो आहे, न सिर्फ़ु टंडोलायार बल्कि चंबड़ ऐं झंडोमरी, उस्मान शाहड़ी, नसरपुर जेके असांजा मेन प्रोसेशंस ऐं मजालिस आहिनि। 1200 के करीब हमारे डिप्लॉयमेंट है, जिसमें 5 DSPs है, एक मैं खुद हूँ, इसके अलावा तमाम SHOs ऑन रोड है। माशाल्लाह तमाम मुतज़िमीन ने बिल्कुल इत्मीनान का इज़हार किया है। टंडेलयार में मरकज़ी जुलूस मौजदरा रोड ते शाम गरीबा ऐं ज़ंजीरनि सां मातमबाज़ नहर थी वियो, जॾहिं त चंबड़, प्यारलुंड, झंडोमरी, नसरपुर ऐं ॿियनि शहरनि में पिणु मातमी जुलूस बर्पा कया विया। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध TV न्यूज़ टंडोलायार।